अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, आलमी मालियाती फंड IMF जो जाइज़ा मिशन पाकिस्तान पहुची वियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर शमशाद अख्तर सां IMF वफ़द जी तारीफ़ी गॾिजाणी ज़रियनि मूजिबि गवर्नर स्टेट बैंक ऐं FBR जे इख़्तियारनि बि IMF जे वफ़द सां तारीफ़ी मुलाक़ात कई। IMF जे वफ़द पारां मुआशी टीम जे क़दमनि जी वाखाण कई वई। नाणे वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर चयो त कर्ज़ वारे प्रोग्राम तहत समूरनि हदफ़नि ते अमल थी रहियो आहे। इक़्तिसादी जाइज़े ताईं IMF जे समूरनि शर्तनि ते अमल दरामद थी चुको आहे। IMF जो वफ़द 2 हफ़्तनि जे दौरे दौरान नाणे तवानाई ऐं ॿियनि वज़ारतुनि रेगुलेटरी इदारनि सां गॾिजाणियूं कंदो। ज़रियनि मूजिबि IMF जो वफ़द ॻाल्हियुनि दौरान पाकिस्तान खे परॾेही फिनांसिंग बाबति पंहिंजी पोज़ीशन वाज़ह करणी आहे। IMF परॾेही फिनांसिंग ते ख़दशनि जो इज़हार कयो हो। पाकिस्तान ऐं IMF विच में करंसी एक्सचेंज ते मामले ते बि इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि। ज़रियनि मूजिबि FBR अक्टूबर ताईं टैक्स उगाड़ी लाइ तय हदफ़ खां 66 अरब रुपया वधीक टैक्स उगाड़ी करे वरिती। IMF वफ़द पाकिस्तान खे $70 करोड़ जी ईंदड़ किस्त ॾियण लाइ सिफ़ारिश कंदो।